दासे सतगुरु जी परमात्मा की अपार कृपा सतगुरु महाराजन गुरु ग्रंथ साहिब महाराजन जो दर्शन थियो आनंद मिलो मन प्रसन्न थियो। प्यारे नरेश कुमार महेश कुमार मनीष कुमार सोनू जी प्यारे बच्चे शादी जे कार्य ते मेरी जगह जो मुहूर्त भी करायो ऐं शादी जो कार्य निर्विघ्न परमात्मा सतगुरु कंदो पाणी रास थी। धन्यवाद आहिनि प्यारे नरेश कुमार के जंहिं ॾिसो सतगुरुनि जो गुरु ग्रंथ साहिब महाराजन खे भी पंहिंजे घर में घुरायो, माता रानी जो सत्संग भी करायो, भगवान कृष्ण जो भी ईश्वरलाल को सत्संग करायो ऐं पंहिंजे सतगुरुनि खे घुराए करे भी सभु पंहिंजी मर्यादा निभाए छॾी। असांखे ईअं ई मर्यादा निभाइणी आहे। जीअं सम्झो हाणे प्यारे भगत जेको शब्द चयो मन बेचे सतगुरु के पास तिस सेवक के कार्य। सतगुरु न धन जो भुखियो आहे न असांजे तन जो भुखियो आहे। सतगुरु आहे मन जो भुखियो। छो जो जॾहिं असां मन ॾींदा आहियूं जंहिंखे वो ऑटोमेटिक धन ऐं तन ख़ुदि को ख़ुदि जो थी वेंदो। ॾिसो मन सां अगर जाइ में लगाईंदा आहियूं, जाइ चवंदा आहिनि न जाइ ख़ूबसूरत आहे असांजी, पोइ छा कंदा आहियूं की जाइ खे ख़ूबसूरत करण लाइ धन लॻाईंदा आहियूं ऐं तन सां पंहिंजे सां उनजी सेटिंग कंदा आहियूं, सफ़ाई कंदा आहियूं, माताऊं असांजी ॿुहारी फर्श धोई या घर जा भाती सभु सेटिंग करे दियाली में या ख़ूबसूरत बणाईंदा आहियूं। छो उन्ही जाइ में मन लॻल आहे। जंहिं दुकान में मन लॻी वेंदो आहे, कमु सुठो हूंदो आहे, उन्ही में दिलि घुरंदी आहे त मां ॿियो बि पैसो लॻायां। हिकिड़ी एजेंसी खयल आहे मां ॿी एजेंसी खणां तो छा आहे धन ॿियो बि लॻी वञे। छो जो मन में लॻल आहे न, मन सां उहो कमु कयूं था उहो धन ॿियो में लॻाइनि था पिया ऐं तन सां त असां महिनत कंदासीं। अगर कैसा प्रेम थींदो आहे, कंहिं संसार वारे माण्हू सां प्रेम थींदो आहे, प्रेम उन सां मन जुड़ी वेंदो आहे, वो अगर धन घुरंदो चवंदासीं धन ॾियूं न असां। वो प्रेम तो जीअं मङणो थिए थो पियो, अगर वो मङे थी घुरे थी पई मूंखे आईफोन खपे त उनखे ज़ाहिर आईफोन ॾियणो पवंदो आहे महांगो। धन ॾियूं था न पिया उनखे, मन हुयो अगरि धन ॾियूं था पिया। अगर वो चए मूंखे सुठे होटल में मुंहिंजी सालगिरह कर, वो भी धन ॾियूं था पिया, जंहिंजी काई अहमियत न आहे। रिंग सेरेमनी कई था पंहिंजी आई काई रिंग सेरेमनी कोई अहमियत न आहे न, लेकिन छा आहे चाहे लख ख़र्च थिए 5 लख थियनि, ॿारनि जी मरणी पवंदी आहे ऐं धन लॻाईंदा पिया आहियूं। वरी वो धन कमाइण लाइ वरी पंहिंजो तन खे महिनत कंदा पिया, तन सां वरी धन जी कोशिश कंदा पिया। ईअं मन जॾहिं असां अगरि सतगुरु सां लॻायोसीं, गुरु सां लॻायोसीं मन, पोइ धन जी चाह थींदी। पोइ धन असां दिलि सां पंहिंजो अणसो कोई पंहिंजे सतगुरु जे दरबार सां मन लॻाईंदो आहे, पोइ ख़ुदि ब ख़ुदि चवंदो आहे मां धन बि लॻायां। असां लाड़ी दरबार हाणे तैयार थी पंहिंजे मुहूर्त थी वियो पिछले साल, त उते हिकिड़ो अहिड़ो प्रेमी हो, सेवक न प्रेमी हो, आयो मुंहिंजो मन हुयो साल सिरजी ईंदो हुयो कराची खां, मथो टेके करे दर्शन करे हलियो वेंदो। आयो हुते ॾिठईं दरबार साहिब पुराणी डैमेज थी वई, ॿी ठाहिणी हुई, त पुछे साईं दरबार साहिब, मुंहिंजे दरबार साहिब जो कोशिश में लॻा पिया। जॾहिं सतगुरु जो हुकुम थिए, जॾहिं सतगुरु जो हुकुम थिए दरबार साहिब ठही वेंदी। उन चयो साईं तव्हां पाण हुकुम कयो, कमु शुरू कयो, दरबार साहिब पाण ठही वेंदी। मां 15 लाख रुपया ॾियां थो, तव्हां कमु शुरू करायो, दरबार ठही वेंदी। हाणे तुंहिंजो मन हुयो त उन कॾहिं बि न हेॾा साल गुज़रिया, लेकिन उन ॾिठो त मन में जो जुड़ियो आहे त मां हाणे दिलि घुरे थी उते धन लॻाइण थी।
ती असां जॾहिं मन सतगुरनि सां लॻाए छॾींदासीं असांजो धन ख़ुद ब ख़ुद उते लॻी वेंदो ऐं असांजो तन जेको आहे ख़ुद ब ख़ुद दिलि घुरंदी मां दरबार जे भंडारे जी शेवा कयां मां भंडारो संगत खे खारायां मां संगत खे पाणी पीआरियां मां जूता ठाहे करे सेटिंग करे रखां मां बर्तन जी शेवा कयां मां फर्श जी शेवा कयां सभी जो जय श्री राम वरी भी जो जय श्री राम सभी जो वाहेगुरु ई चाहे जॾहिं असां मन बेचींदासीं मन जॾहिं गुरु खे ॾींदासीं गुरु असांखे मन जे पधरू असांखे सभु सुख ॾेई छॾींदो हर सुख असांखे ॾींदो काई चिंता असांखे पोइ न रहंदी छो जो पोइ असांजे लाइ चिंतन ही रस्तो हूंदो चिंता त पाण कंदो न मत करो चिंता मत करो नानक चिंता मत करो चिंता तिसई है जल विच जियो पाए न तिना भी रोज़ी दे जेके जल जे अंदर जेके पैदा कई उन्हनि खे भी दे तो पियो असां कीअं न ॾींदो पर तॾहिं जॾहिं असां चिंतन कंदासीं जे चिंता कईसीं त पोइ असां उन चिंता चिख्या समान चिंता चिख्या समान वो चिंता जेका असांजी वो चिख्या वॾनि में जली 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 कुछ भी कम न पईंदो वो प्यार दादे घर सुञा ठहंदा दे न दुकान में मन लगदो न काॾे वञण में मन लगदो चुका दे बस नथो कम करे सघां मन थो कम कर सघां लेकिन जॾहिं असां मेहनत कंदा रहंदासीं मेहनत कंदा रहंदासीं ऐं सतगुरु खे गॾु प्रभु खे पाण सां गॾु मन में विहाए करे खणी हलंदासीं उहो असांखे कॾहिं दुख ऐं ॾोलाव कॾहिं बि न थींदो इन करे चलो साहिब चवंदा जिस वखर तू लैन तू आया राम नाम संतन घर पाया जय वखर वखर माना सौदे के जय सौदे के ते वठण आया संसार में वो काथों मिलदो संतन जे घर तो वो सौदो असांखे राम नाम जो संतन जे घर में मिलदो असांखे पर उनके लाए तजम मान लियो मनमोल राम नाम हृदय में तो सतगुरु गुरु अर्जन देव महाराज चवंदा तजम मान अहंकार त्याग निवड़त रखणी आहे चाहे कंहिंजे दर ते बि वञो ही न दवाओं में जो सतगुरु साईं कैलाशपुरी आए मां उते वञा झुकावनी करे ऐं बे दरबार वञा बस मां ही करे बस परे कोई राम राम करे झुकाए था न सतगुरु के सामो के फर्क कोई ना पवंदो लेकिन मां नाम वठण को आसीसा वठण को ओ भावना वठण को विंचित थी वेंदो मां जाते भी असां दर ते झुकदासीं चाहे राम जगतो चाहे कृष्ण जगतो चाहे गुरु नानक जगतो झुकदासीं असां सब को असां पाए वठंदासीं इन करे जिस वखर को ले तू आया ते आया आहियूं सचे सौदे लाए ओसा के संतन जे घर में लो संत ये न चुंदा तो वता मेंजो नालो जपियो कोई भी चईवा न साईं कैलाशपुरी न साईं सेवा दात लाल जरा कोई भी संत महात्मा कहन के ओसा के ता याद कयो उन्हनि चयो तव्हां माता खे संभालियो उन्हनि चयो तव्हां वाहेगुरु खे संभालियो गुरु नानक खे संभालियो कृष्ण राम खे संभालियो उहो तव्हांजा हर जगह ते हर एक घड़ी में तव्हांजा साई थींदा ऐं उहे थियनि था पिया सो काथे अहिड़ी घड़ी अची थिया मुश्किलात अची थिया कोई साम्हूं दाड़ेल अची वेंदा आहिनि भॻवान शुक्र करे एक्सीडेंट थी था उहो त असां कंहिं रिश्ता खे न संभालींदासीं वो सब मेरे सद्गुरु है परमात्मा की आत्मा दे प्रभुआने तू अची सहायता कर ए वो ही असां जे अची करे सहायता कंदो आहे इनी करे असां प्रभु जे दर ते सद्गुरु दर ते निवड़त ऐं निज़ारी रखी करे प्रभु खे बाधायूं श्रद्धा भाव सां सद्गुरु जे दर ते गुरु नानक साहिब जे दर ते गुरु ग्रंथ साहिब महाराजन के मैया रानी के साईं कैलाशपुरी दातार संत दर्शन के यही अरदास करदा से त जय भावना सा प्यारे नरेश कुमार गुरु ग्रंथ साहिब महाराजन पे जे गुरु ग्रंथ साहिब महाराज जी तकलीफ नीतन पे जे घर घुराइण जी उहा भावना मैया रानी के घुरायो तन मैया रानी सत्संग सेवा भावना हवन साहिब करायो तन
उहा भावना सतगुरु साईं कैलाश दातार मैया रानी उन जी भावना पूरी करे। उन जो जेको शादी जो कार्य आहे सतगुरु कंदो पाण अची करे, पाण बी करे, पाण साई थी करे जो शादी जो कार्य निर्विघ्न कंदो। ऐं जेको भी प्रेमी, जेको भी श्रद्धा भावना रखे करे त पंहिंजी शादी जे कार्य में या कंहिं भी नए कार्य में कोई भी शुभ करे तो, चाहे गुरु ग्रंथ साहिब महाराज ने घुराए, सुखमनी साहिब कराए, चाहे बारण साहिब कराए, चाहे सत्संग कराए, परमात्मा जा कार्य को निर्विघ्न पाण अची कर रास कंदो आहे। भक्ता के कार्य जाप खलोया कम करण आया राम। जीअं भगवान भगत कबीर जा, जीअं बेन प्रेमिन जा, भक्तन जा, संतन जा कार्य कंदो आयो आहे, असां खे पक आहे त प्रभु परमात्मा असां जा भी कार्य रास कंदो। पर उन जे लाइ असां खे बस श्रद्धा भाव रखणी पवंदी, असां खे मन जेको आहे प्रभु सां जोड़णो पवंदो। असां खे बि भले शादी कार्य में याने हिकड़ी शादी जो कार्य हुयो त पोइ मुझे कहीं माइट चयो जे साईं यो प्रेमी गरीब आहे जेको सत्संग न कराए सघियो पियो आहे। मां चयो सत्संग में एॾो ख़र्चो त कोई न ईंदो आहे, गुरु ग्रंथ साहिब महाराज ॾींदा उहे भेटा त न घुरंदा, तव्हां मूंखे एतिरी भेटा रखो। जेकी श्रद्धा हूंदी तव्हां भंडारो न कयो, तव्हां प्रेम सां कड़ा प्रसाद करायो बि, उहो बि भॻवान जे लेखे। माण्हू थोरे ई चवंदा तव्हांखे बाबा तव्हां भंडारो न करायो, लेकिन उन्हनि पंहिंजी उहा चयो न असां न कंदासीं। ऐं कुदरती पोइ ॿारनि जे चए ते काकटेल पार्टी धूमधाम सां कयूं। काकटेल पार्टी लाइ पैसो हुयो, सत्संग लाइ पैसो न हुयो। काकटेल पार्टी धूमधाम सां कयूं, उते हिकिड़ो आयो वॾेरो, उन फायरिंग कयूं त टेंट वग़ैरह सड़ी वियो। टेंट वारे परो कयो ₹1 टेंट आहे मनो वंदो, हाणे उते ₹1 भरे ॾिनी। वरी वो मेहंदी वारे हिकिड़ो डेकोरेशन आंदो, वो फायरिंग सां उहो बि सड़ी वियो। उन जो 70,000 मुंहिंजो बि आहे, बाक़ी भरे ॾियो। वो 1,70,000 वो परमात्मा वरी भी पंहिंजो ॿिए साल में वठी वियो। वो कंहिं भी तरीक़े सां पोइ ॾिसो, अगरि शादी जे कार्य में अगरि वो सत्संग थिए हा त शायदि वो नुक़सान न थिए हा। नुक़सान भी थी वियो और वो भी थी वियो, ॻाल्हि भी थी, भॻवान न करे हा। कई वाक़ियात आहिनि, वो फायरिंग लगी भी आहे माण्हुनि खे, कई माण्हू खे गोली लगी भी आहे। अगरि उहा फायरिंग में अगरि गोली लगी वञे हा पोइ छा कयूं असां? पोइ त न घणो नुक़सान थी वञे। इन्ही करे चवंदा आहिनि कोई भी शुभ कार्य असां कयूं था, अगरि उहो असां सतगुरुनि खे बाधाए करे, उन्हनि खे वेनती करे, उनखे अरदास करे कंदासीं त असांजो मतिलबु काई विघ्न अचिणो हूंदो बि उहो विघ्न बि असांजो तरी वेंदो। बोल गुरु नानक साहिब सच्ची दरबार साहिब, बोलो श्री राम वाली मात, सतगुरु साईं कैलाशपुरी दाता, साईं सेवादार साहिब, साईं ज्ञानदार साहिब, सती केवल राम साहिब, ठाकुर कृष्ण लाल साहिब, सब संतन महात आयो लाल सभई चो।